हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में गुम थियल नौजवान राशिद जलबाणी जी बाज़ियाबी लाइ फलाई ओवर ते वारसनि जो धरणो हयो वियो। धरणे में औरतुनि ऐं ॿारनि समेत दर्जननि माण्हुनि एहतजाज कयो। एहतजाजी मुज़ाहिरे में मोहम्मद जुमन जलबाणी, मोहम्मद रफ़ीक जलबाणी, निज़ामुद्दीन जलबाणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। एहतजाज सबबि कोटड़ी खां जामशोरो ठठे ताईं ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाज सबबि गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻियूं वयूं। 5 महीना अॻु असांजे नौजवान खे अणॼातल माण्हू खणी विया। नौजवान जो अञा ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। पुलिस रुगो कूड़ा दिलासा ॾेई रही आहे। पुलिस ऐं ॿिया इदारा नौजवान जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खणी रहिया आहिनि। मासूम नियाणियुनि जा मासूम ॿारड़ा परेशानियुनि में वतल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।